अवां अगर सिंधी आहियो त अवां ही सहरो ज़रूरु ॿुधो हूंदो त हो जमालो मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां हो जमालो। अॼु असां अवां खे ॿुधाईंदासीं त जमालो केरु हुयो। काफ़ी किताबनि में तारीख़दान लिखनि था त जमाले नाले हिकु धाड़ेलो रहंदो हुयो जंहिंखे फांसीअ जी सज़ा ॿुधाई वई हुई। उन वक़्तु सखर में रेल जी पटड़ीअ जो ॼार विछायो वियो हुयो जेको हिकु जॻह ते बैराज जे विच मां गुज़रणो हुयो। जंहिं महिल इंजीनियरनि उहा पटड़ी विछाई त हाणे उन पुल जे मथां रेल केरु हलाए, छो त उन वक़्तु इंजीनियरनि खे पुल तां वज़नी सामान सां भरियल रेल पार करण जो यकीन न हुयो। उहा ॻाल्हि नेठि वञी हुकूमत जे आला उहिदेदारनि ताईं पहुची त आख़िर उहा रेल बैराज तां केरु पार कजे। जॾहिं जमाले खे फांसी ॾियण जो वक़्तु थियो त उन वक़्तु जमाले सां हिकु शर्त रखियो वियो त फांसी त हूअं बि ईंदई, पर जेकॾहिं तूं सखर वारे पुल ते नई ठहियल पुल तां अगरि रेल पार करे वएं त तुंहिंजी फांसी ख़तमु कई वेंदी। जॾहिं जमाले उहा शर्त क़बूल कई त पोइ खेसि रेल हलाइण जी सिख्या ॾियणु शुरू कई वई। जमाले जी घरवारी खे संदसि ते पूरो भरवसो हुयो। जॾहिं जमाले खे पूरी सिख्या ॾिनी वई उनखां पोइ उहो ॾींहुं बि अची वियो जॾहिं जमाले जी ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो थियणो हुयो। उन ॾींहुं जमाले जी घरवारी बि इंतज़ार में हुई त जमाले जी ज़िंदगीअ जे फ़ैसिले बाबति जॾहिं जमालो ख़ैर सां रेल बैराज तां पार करे वियो त खेसि आज़ादु कयो वियो। जॾहिं ही ख़ुशीअ जी ख़बर जमाले जी घरवारीअ खे पई त हूअ ख़ुशीअ विचां हीअं चवंदी वई त मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां हो जमालो, मुंहिंजो लड़ी आयो लाड़ तां हो जमालो, ओ मुंहिंजो सखर वारीअ पुल तां हो जमालो, ओ मुंहिंजो जमालो जतन सां जमालो।